टेक्नोलॉजी समेत हर शोबे में दुनिया के पोइते धिक्कींदड़ चीन पंहिंजे कामयाब हिकमत अमलनि सां दुनिया जो सुपर पावर मुल्क बणजण तरफ़ वधी रहियो आहे। इन हवाले सां कयल तहक़ीक़ मां ॼाण मिली आहे त ईंदड़ 10 सालनि अंदरि चीन अमेरिका खां मुआशी सुल्तनत खसे वठंदो। चीन जी तारीख़ कामयाबियुनि ऐं उन खे पेश आयल लाहनि चाढ़नि जे हवाले सां पेश आहे नूर चांडियो जी रिपोर्ट। चीन दुनिया की अज़ीम तहज़ीबुनि मां हिकु तहज़ीब है। चीन जी हूँ तो तमाम पुरानी तारीख़ है, पर ख़ास करे बादशाह चिन शी हुआंग 221 क़बल मसीह में चीन के मुख़्तलिफ़ ख़ुदमुख्तियार रियासतुनि खे गॾु करे एक अज़ीम सल्तनत क़ाइमु कई। चिन शी हुआंग खां पोइ हान सुल्तनत के बादशाह लियो बांग चीन के वापार वसीले अफ्रीका, यूरोप और विच एशिया सां ॻंढण लाइ शहराए रेशम के 200 क़बल मसीह दारे तामीर करायो हो। इएं चीन दुनिया के अज़ीम सल्तनतुनि सां पंहिंजा लाॻापा वधाइण शुरू कया। चीन उन वक़्त ताईं एशिया जो मज़बूत तरीन मुल्क रहियो जेसि ताईं चीनी क़ौम खे आफ़ीम जे नशे जी आदत न पई हुई। आफ़ीम जे उन मर्ज़ चीन जी अज़ीम क़ौम खे एतिरो त कमज़ोर कयो जो बरतानवी साम्राज्य चीन ते 2 जंगियूं मुसलत करे चीनी अवाम के गोॾा खोलण ते मजबूर कयो। चीनी क़ौम आफ़ीम जी एतिरी त आदी थी वई हुई जो 1838 ऐं 1857 में बरतानिया ऐं चीन में लॻल ॿिन्ही जंगियुनि जा नाला ई ओपियम वार्स या आफ़ीमी जंगियूं तौर मशहूर थिया। बरतानिया तरफ़ां चीन सां कयल जंगियुनि जा एतिरा त गहरा असर पिया जो चीन में बेचैनी ऐं सियासी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल 1949 ताईं जारी रही। 1949 में चीन में कामरेड माओ ज़ेतुंग जी अॻुवाणी में आयल कम्युनिस्ट इनकलाब हिकु दफ़ो ॿीहर चीन खे दुनिया जी नज़रुनि में विञायल मक़ाम बहाल करण जो मौक़ो ॾिनो। कामरेड माओ ज़ेतुंग जी 1976 में वफ़ात खां पोइ 1878 में डेंग ज़ियाओपिंग चीन जी हुकूमत जूं वाॻूं संभालींदे मुल्क में मुआशी पॉलिसियुनि में तब्दीली आणींदे चीन जी नेशनलाइज़ कयल मईशत खे दुनिया जे मुल्कनि सां आम करे चीन खे हिकु ताक़त बणाइण में वॾो किरदारु अदा कयो। डेंग ज़ियाओपिंग ई पंहिंजी मुआशी पॉलिसियुनि सां 1979 में चीन जी मईशत जेका फ़क़ति 178.3 अरब अमेरिकी डॉलर हुई उनखे दुनिया जी ॿियो नंबर वॾे में वॾी मईशत जो रोड मैप ॾिनो। उन करे चीनी क़ौम प्यार मां डेंग ज़ियाओपिंग के जदीद चीन जो अब्बो करे मञींदी आहे। डेंग ज़ियाओपिंग खां पोइ चीन जे हाणोके सदर शी जिनपिंग चीन में एतिरा त बहितरीन इंतज़ामी ऐं मुआशी कम कया हुआ जो आलमी मईशत जे माहिरनि जो ख़्यालु हो त चीन 2028 में अमेरिका खां माशी तौर अॻु कढी वेंदो, पर 2019 में आयल दुनिया जी ख़तरनाक तरीन वबा कोरोना वायरस जेके अमेरिका जे उन वक़्त जे सदर डोनाल्ड ट्रंप कूड़ ऐं मज़ाक सम्झी अमत न ॾिनी हुई। पोइ दुनिया ॾिठो त दुनिया में कोरोना वायरस जे करे वधि खां वधि जानी ऐं माली नुक़सान अमेरिका खे ई भोगणो पियो। कोरोना वायरस जे करे 2020 में अमेरिका जी मजमूई क़ौमी पैदावार में 2.3 खरब डॉलर जो नुक़सान थियो, जंहिं सबब न सिर्फ़ डॉलर जी भेट में चीनी युआन जे क़दुर में इज़ाफ़ो थियो आहे, पर मुआशी माहिरनि जो ख़्यालु आहे त चीन हाणे 2026 में ई अमेरिका खां मुआशी लिहाज़ खां वॾे में वॾी ताक़त थी उभरंदो। छा इहो सभु कुझु मुमकिन आहे त चीन वाक़ई ई अमेरिका खां बि मुआशी तौर वॾी ताक़त थी उभरण वारो आहे या सिर्फ़ु हिकु साज़िशी नज़रियो आहे जेके आम तौर ते कंस्पायरेसी थियरी बि चयो वेंदो आहे। उन लाइ ज़रूरी आहे त कुझु आम हक़ीक़तुनि तां पर्दो हटाइजे। चीन पारां दुनिया जी वॾे में वॾी मईशत थियण जो मनसूबो संदसि तरफ़ां शुरू कयल बेल्ट एंड रोड इनिशिएटिव मनसूबे 5G टेक्नोलॉजी ऐं दुनिया जे हर मुल्क जी घुर्ज मूजिबि टेक्नोलॉजी मुहैया करण ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे ज़रूरतुनि जी शयुनि खे मुहैया करण सबबि ई मुमकिन नज़र अची रहियो आहे। चीन जे सदर शी जिनपिंग तरफ़ां शुरू कयल बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जंहिं दुनिया जे ताक़तवर मुल्क जे मुआशी माहिरनि जे ज़हननि में बेयकीनी पैदा करे छॾी आहे, उहो मनसूबो हिन वक़्त ताईं दुनिया जो महांगो तरीन मनसूबो आहे। बेल्ट एंड रोड इनिशिएटिव मनसूबे जी लागत अटकल 4 खां 8 खरब अमेरिकी डॉलर ॿुधाई पई वञे। ईंदड़ वक़्त में बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे वधाइण जा पिणु इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि।
बेल्ट एंड रोड इनिशिएटिव चीन जो उहो बैन अवी मनसूबो आहे जंहिं तहत दुनिया जे अटकल 138 मुल्कनि सां वापारी लाॻापा क़ाइमु कंदे दुनिया जी लॻभॻि 60% आबादी ताईं चीन जूं तयारु कयल शयूं पहुचायूं वेंदियूं। अहम ॻाल्हि इहा बि आहे त दुनिया जी 45% मईशत जो सिधो सौ तालुक़ हिन मनसूबे सां लाॻापियल रहंदो। बेल्ट एंड रोड इनिशिएटिव 6 मुख़्तलिफ़ राहदारी मनसूबनि सां गॾोगॾु मैरीटाइम सिल्क रूट ते मुश्तमिल आहे, जंहिंमें पाकिस्तान चीन इक़्तिसादी राहदारी मनसूबो बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो सभ खां अहम राहदारी मनसूबो आहे, छो त हीउ मनसूबो उन करे बि अहम सम्झो वञे थो त चीन जेको नार जे मुल्कनि अफ्रीका विच एशिया जे मुल्कनि सां सामान तेल ऐं गैस जी अचवञ अटकल 12,000 किलोमीटर जो सफ़र तय करे कंदो हुयो, उन जी जाइ ते हाणे पाकिस्तान चीन इक़्तिसादी राहदारी मनसूबे ज़रिए अटकल 2800 किलोमीटर जे सफ़र में मुकमल कंदो। सीपे खां सवाइ चीन मंगोलिया रूस मुआशी राहदारी मनसूबो चीन जे उतरनि इलाइक़नि खां शुरू थी मंगोलिया रूस ऐं यूरोप जे बाज़ारुनि में चीनी मैशत लाइ जाइ ठाहींदो, जॾहिं त यूरेशियन राहदारी मनसूबो चीन जे जियांगसू सूबे खां हालैंड जे रोटरडम इलाइक़े ताईं हलंदड़ हिकु बैन अवी रेलवी मनसूबो आहे। चीन जे ओलहनि इलाइक़नि ज़रिए कज़ाकिस्तान रूस बेलारूस पोलैंड मां गुज़रंदो यूरोप जे केतिरनि ई साहिली बंदरगाहनि खां थींदो वञी जर्मनी जे मुआशी मर्कज़ हैम्बर्ग सां मिलंदो। न रुॻो एतिरो पर चीन विच एशिया ऐं ओलह एशिया इक़्तिसादी राहदारी मनसूबो चीन जे सिंक्योंग खां कज़ाकिस्तान रेलवे नेटवर्क ज़रिए ही राहदारी मनसूबो विच एशियाई मुल्कनि कज़ाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उज़्बेकिस्तान तुर्कमानिस्तान ऐं अफ़गानिस्तान सां गॾोगॾु ईरान ऐं तुर्की खे पिणु मुआशी तौरु ॻंढींदो। ॿिए तरफ़ इंडो चाइना पेनिनसूला मुआशी राहदारी मनसूबो पिणु जोड़ियो वियो आहे, जंहिंखे नानिंग सिंगापुर इक़्तिसादी राहदारी पिणु चयो वञे थो। उनजो मक़सदु 8 वॾनि शहरनि सिंगापुर कोलालमपुर बैंकॉक पेनम्पे होचिमिन सिटी वेंटियान हनोई ऐं चीनी शहर नानिंग खे ॻंढे ग्वांगज़ू ऐं हांगकांग जहिड़नि वॾनि मुआशी मर्कज़नि खे ॻंढींदो। होॾां वरी बांग्लादेश चीन भारत म्यांमार इक़्तिसादी राहदारी चीन जे शहर किनमिंग ज़रिए एक्सप्रेस वेज़ तेज़ रफ़्तार रेलवी राब्तनि सां भारत जे शहर कलकत्ते म्यांमार जे शहर मंजाली ऐं बांग्लादेश जे गादी वारे शहर ढाका खे ज़मीनी पुलनि हवाई ऐं पाणीअ जे रस्तनि वसीले ॻंढे बिजली ऐं तेल जे मसइलनि खे हल करण सां गॾु मईशत खे पिणु तरक़ी बख़्शाई वेंदी। उन सां गॾोगॾु चीन तरफ़ां दुनिया में पहिरियों भेरो आम माण्हुनि जे इस्तेमाल लाइ 2022 में 5G टेक्नोलॉजी खे आम करण जो पिणु ऐलान कयो आहे, जंहिं सबबु अमेरिका समेत सॼी दुनिया में थथिलो मतिलबु आहे त चीन हाणे दुनिया जी नेटवर्किंग ते बि कब्ज़ो करे पंहिंजी ताक़त जो ऐलान करे छॾियो आहे। 5G टेक्नोलॉजीअ जी एतिरी अहमियत इन करे आहे त 5G टेक्नोलॉजी 4G टेक्नोलॉजी भेट में 100 भेरा वधीक तेज़ आहे। उनजो मिसाल हीअं वठिजे त जिथे असां हाणे 4G जी मदद सां हिकु फिल्म डाउनलोड करण में 5 मिंट लॻाईंदा आहियूं, 5G जे अचण सां असां उहा साॻी फिल्म सिर्फ़ु 3 सेकंडनि में डाउनलोड करे सघंदासीं। 5G टेक्नोलॉजी मदद सां कारूं या ॿियूं ऑटोमोबाइल्स बग़ैर कंहिं ड्राइवर जे पाण मुरादो हलंदियूं। 5G टेक्नोलॉजी मदद सां अहिड़ा जदीद रोबोट पिणु मार्केट में आंदा वेंदा जेके हर उहो कमु करण जी सलाहियत रखंदा जेको इंसानु कंदो आहे। दुनिया जे मशहूरु लेखक युवल नूह हरारे पंहिंजे किताब 21वीं सदी जा 21 पैगाम में लिखियो आहे त 5G टेक्नोलॉजी वारो मुल्क उन टेक्नोलॉजी मदद सां आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए हिकु ई वक़्तु दुनिया जे मुकमल कार वहिंवार ते कब्ज़े करण जी सलाहियत रखंदो। ॿियो त चीन दुनिया जो उहो अकेलो मुल्क आहे जेको हिकु ई वक़्तु दुनिया जे हर मुल्क जे मयार जूं शयूं ठाहे लॻभॻि 40% दुनिया जी ज़रूरतुनि जूं शयूं बरामद करे रहियो आहे। चीन जिते अमेरिका जापान जर्मनी ऐं बर्तानिया जहिड़नि अमीर तरीन मुल्कनि जे माण्हुनि लाइ बहितरीन क्वालिटी जूं शयूं ठाहे मोकिले रहियो आहे, उते ई सोमालिया सूडान ऐं ॾखिण एशियाई मुल्कनि खे बि पंहिंजी मार्केट बणाई वेठो आहे। चीन जे अहिड़नि ज़बरदस्त मुआशी इंतिज़ामी ऐं सियासी हिकमत अमलियुनि खे ॾिसी चीन जे अज़ीम अॻवान डेंग ज़ियाओपिंग जी मशहूरु चवणी सच साबित थींदे नज़र अची रही आहे त पंहिंजी ताक़त लिकायो ऐं पंहिंजे वक़्त जो इंतज़ारु कयो। चीन जो इंतज़ारु हाणे पूरो थी वियो आहे। चीन 2026 में अगरि दुनिया जी वॾे में वॾी मईशत न बि थियो पर ज़मीनी हक़ीक़तुनि ऐं आलमी मईशत जे माहिरनि जे ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त चीन ईंदड़ 10 सालनि में अमेरिका खां माशी सुल्तनत वारी कुर्सी खसे वठंदो।